अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पुरीय पतंग आया मिड़ीअ मथे मच, ओडा थिया आग खे सड़िया मथे सच, सदा गिचन गच वेचारण वञाया। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 20 मई 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। सिंध जा हुकुमरान बेअसी जे बाज़ारनि में एतिरो अॻिते वञी चुका आहिनि जो हू हाणे मार्शल लॉ खां बि वधीक कार्रवायूं करण लॻा आहिनि। सचाई जा सॾ जेको फ़र्द बि वरनाए थो उनखे नुक़सानु पहुचाइण लाइ हर हरबो इस्तेमालु कयो पियो वञे। सिंध आमरियत जे इंतिहा वारे दौर मां गुज़रे पई। उहे क़ौमी कारकुन या उहे अॻवान जिन जो क़ौम लाइ अहम कमु रहियो आहे, जेके अॼु बि जदोजहद जे मैदान ते बीठल आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं पियूं वञनि। मुसलसल मुतहरिक रहंदड़ नामियारे अदीब सियासी समाजी अॻवान ताज जोए जे घर ते पुलिस चढ़ाई कई। न सिर्फ़ु एतिरो पर खेसि तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं ॿिनि पुटनि खे खंभे खणी वई। रियासत जो हीउ अमल यकीनी तौरु शर्मनाक आहे, जंहिंजी जेतिरी बि मज़मत कजे घटि आहे, पर हेॾो सारो सानियो थियण बावजूदि अञा ताईं हुकूमत न त नोटिस वरितो आहे न वरी उन्हनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी आहे जेके दहशत गर्दनि वांगुरु सिंध जे सबाजड़े अदीब जे घर में दाख़िल थिया, दरवाज़े खे भॻो वियो ऐं तशदुद जो निशानो बणाए ताज जोए जे पुटनि खे खंभियो वियो। सोच वीचार जे सफ़र में अॼु असीं इन्ही अलमनाक सूरतहाल बाबति वीचार वंडींदासीं ऐं अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं ऐं हिन वाक़िए ऐं हिन सूरतहाल ते आयल रद्द अमल। सिंध जे नामियारे अदीब लेखक सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी ताज जोए जो शुमार उन्हनि अमुल माण्हुनि में थिए थो जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी क़ौम लाइ जाखोड़ींदे वक़्फ़ करे छॾी आहे। सिंध ऐं सिंधियुनि लाइ मुसलसल जाखोड़ में रहंदड़ ताज जोए जे घर ते पुलिस जे वॾनि अटालनि चढ़ाई करे ताज खे तशदुद जो निशानो बणाए खेसि पातल कमीस में लाहे खणी वञण सां गॾु संसद ॿिनि पुटनि खे तशदुद कंदे गिरफ़्तार करे खणी विया। सॼी सिंध जे समूरनि अदीबनि ताज जोए जे घर ते पुलिस चढ़ाई जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कंदे गिरफ़्तार पुटनि खे आज़ादु करण जो मुतालबो कयो। जंहिंखां पोइ ताज जे ॿिन्ही पुटनि खे अदालत में पेश करे रिमांड वठण जी कोशिशि कई वई, पर पुलिस खेनि जेल मोकिले छॾियो। हैदराबाद जे गुलिस्तान सिजाद में अदीब ऐं लेखक ताज जोए जे घर ते हैदराबाद पुलिस जे वॾनि अटालनि राति जो चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पैमाल कंदे घर ते चढ़ाई करे दाख़िल थी बुज़ुर्ग अदीब ताज जोए खे सख़्तु तशदुद जो निशानो बणाईंदे संसद जिस्म ते पातल कमीस लाहे पुलिस एहलकार पाण सां गॾु खणी विया ऐं एहलकार सख़्तु तशदुद कंदे ताज जोए जे ॿिनि पुटनि होशमुंद जोयो ऐं रूपलो जोयो खे खंभे खणी विया। इन हवाले सां नामियारे अदीब दानिश्वर ताज जोए चयो त पुलिस राति जी उदाही में घर ते काह कई, पुटनि खे तशदुद करे गिरफ़्तार करे खणी विया। जॾहिं त पुलिस बग़ैर वारंट जे घर में दाख़िल थी मुंहुं मथां तशदुद कयो, जिस्म तां कमीस लाहे खणी विया, जंहिंमें पर्स बि हो, उन में 20,000 रुपया रोक रक़म बि हुई। मुंहिंजे ॿिनि पुटनि खे गिरफ़्तार कंदे खेनि सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वियो। उहा इंसानी हक़नि जी लताड़ आहे।
असां सिंध जे हक़ लाइ जदोजहद करियूं पिया। पाण जे मसइले सिंधु दरिया जे मामले ते आवाज़ बुलंद करण ते इंतकाम जो निशानो बणाए घर ते चढ़ाई करे मुंहिंजे ॿिन्ही पुटनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियल मुंहिंजे ॿिन्ही पुटनि जो कंहिं बि सियासी तनज़ीम सां वास्तो न आहे। उन जे बावजूदि अहिड़ी कार्रवाई करे इंसानी हक़नि जी लताड़ कई वई आहे। ॿिए तरफ़ सिंध जे अदीबनि जे सख़्त रद्द अमल ते हैदराबाद पुलिस ॾींहं जे वक़्तु ताज जोए जे ॿिन्ही पुटनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे दहशतगर्दी जे कलमनि हेठि कैंट पुलिस हैदराबाद खेनि दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी ख़ासि अदालत में रिमांड लाइ पेश कयो। अदालत जुडिशल रिमांड ते खेनि जेल मोकिले छॾियो। नामियारे अदीब ताज जोए पंहिंजे जारी कयल वीडियो बयान ऐं मीडिया सां ॻाल्हि ॿोल में वधीक चयो त हिन वक़्तु राति जा 4:35 थिया आहिनि। 5 मिंट अॻे 100 खां वधीक पुलिस अमलदार ऐं कमांडो ऐं एजेंसियुनि जा माण्हू असांजे दर ते आया ऐं दरवाज़े खे धक हणी दरवाज़ो खोलियो। मूं ऐं मुंहिंजे छोकिरनि ऐं घर वारनि चयो बाबा केरु आहियो? जे पुलिस आयो त मुंहिंजा वारंट खणी ॿुधायो। नतीजतन हुननि असांजे घर जो लोही दरवाज़ो टोड़े आया ऐं मुंहिंजा 2 पुट रूपलो ऐं होशू जिन जो सासत सां को बि वास्तो कोन्हे, उन्हनि ॿिन्ही खे पुठियां उघाड़े ऐं पेरनि उघाड़े लठियूं हणंदा कुंदा हणंदा खणी विया। पुठियां मुंहिंजी घरवारियूं ऐं मुंहिंजी नुंहुं, छाकाणि त हिकिड़ी मुंहिंजी नुंहुं जेका कज़े ते वियल हुई उहे उठा रड़ियूं कंदा रहियूं। असां ओड़े पाड़े खे रड़ियूं कनि, सॼो ॻोठ ओड़े पाड़े जा माण्हू निकिरी आया, पर पुलिस खे हथियार बंदि ॾिसी ऐं मूंखे बि हुननि छिकण जी कोशिशि कई। मुंहिंजी कमीस लही वई। जंहिं सूरत में हिन वक़्तु मां बीठो आहियां ऐं हू खणी विया आहिनि। ऐं जेकॾहिं मुंहिंजे पुटनि खे कुझु बि थियो त SSP हैदराबाद, SHO कासमाबाद ऐं IS ऐं MI ते आउं जेको आहे केस दाख़िल कंदुसि बिना कंहिं नोटिस जे। ऐं मुंहिंजे 2 पुटनि खे हिकिड़ो जेको कंप्यूटर में कमु करे थो कराचीअ में ऐं ॿियो ड्राइविंग सिखे थो, बेरोज़गार आहे, जंहिंखे अॼु ॾींहं ते का नौकिरी न मिली आहे, उन्हनि ॿिन्ही खे खणी विया आहिनि ऐं को सबबु न ॼाणायो अथनि। हीअ कहिड़ी दादागिरी आहे? हीअ जेको राति वॻड़े ऐं दरवाज़ा टोड़े लोही दरवाज़ा ऐं माण्हुनि खे घरां खणी था वञनि। असां उन्हनि खे चयो जेकॾहिं को ॾोह आहे त वारंट ॾियो, सबबु ॿुधायो। ऐं आउं सम्झां थो त मुंहिंजे पुटनि ते एतिरो तशदुद कयो आहे, जेकॾहिं हुननि खे कुझु बि थियो त SHO ऐं SSP ऐं DIG ऐं IG चइनी खे आउं जवाबदार सम्झी हाई कोर्ट में छिकींदुसि। ही जेकॾहिं हुननि खे को सियासी इल्ज़ाम आहे, जेकॾहिं सिंध जी क़ौमी हवाले सां को इल्ज़ाम आहे त हू इल्ज़ाम हणी ऐं वाज़े करे खणनि। ही दादागिरी तौरु जेको आहे राता हणी शबख़ून हणी जेको कयो थो वञे ऐं आउं उनजी न रुॻो मज़मत कयां थो, पर हिन मुल्क जे हुक्मराननि खे चवां थो त ही बदतमीज़ीअ जो राज ख़तमु कयो वञे। आउं सियासी माण्हू आहियां। जेकॾहिं तव्हांखे गिरफ़्तार करिणो आहे मूंखे या मुंहिंजे कंहिं पुट खे तव्हां इल्ज़ाम हणो, उहो सियासी इल्ज़ाम हणो त क़बूल करण वारो तरीक़ो। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे जो 100 पुलिस वारा एजेंसियुनि वारा हथियार खणी कुंदा खणी दरवाज़नि खे टोड़े ऐं पादर हणंदा, पेरें उघाड़ा कपिड़ा, मुंहिंजी कमीज़ खणी विया आहिनि जंहिंमें 20,000 रुपया पियल हुआ बटूअ में, उहो बि में खॼी वियो। ऐं उनखां पोइ मुंहिंजा 2 पुट जंहिंजा पेर उघाड़ा, हिकिड़े खे गंजी पियल हुई ऐं उन्हनि खे खणी विया आहिनि। ऐं हिनजी न रुॻो मज़मत कयां थो, सिंध जे समूरनि सियासी कुवतुनि खे चवां थो त हिननि ते जेको असां सां हिन ॾाढ ख़िलाफ़ गॾिजी पियो। सिंध जे मसइलनि जी ॻाल्हि आहे, भले असांखे जेल में विझनि, कारपोरेट फार्मिंग असां सिंध वारा क़बूल न कंदासूं, छके न सिंधु दरिया ते क़बूल न थींदो। सॼी सिंधी क़ौम धरणो हुयो बबरलो ते, असीं सॼी सिंधी क़ौम सां गॾु आहियूं। आउं उनजो फर्द आहियां, आउं उनखां धार न आहियां। ही भले मुंहिंजा पुट गिरफ़्तार कनि, मूंखे गिरफ़्तार कनि,
असां पंहिंजे सिंध जे लाइ आवाज़ उथारींदासूं, सिंध जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदासूं। ही सभु हिसाइण जो ज़रियो आहे। वताज जो के हिसाईंदासूं त आस पास वारा माण्हू हिसजी वेंदा, पर इहा हिननि जी भुल आहे। असीं हिसजण वारा न आहियूं ऐं जेको थियणो सो थींदो, पर आऊं हिननि खे न छॾींदुसि। IG खां वठी सभिनी खे आऊं छिकींदुसि हाई कोर्ट में। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार में अॼु असीं नाम्यारे अदीब दानिश्वर ऐं सिंधी सिंधियुनि लाइ जाखोड़ींदड़ ताज जोए जे घर ते पुलिस जी चढ़ाई ऐं संदसि ॿिनि पुटनि जी गिरफ़्तारी वारे मामले ते ख़ासि लिखणियूं पेश करे रहिया आहियूं। जेकॾहिं ॾिसिजे त ताज जोयो जे लाइक़ फर्ज़ंद सारंग जोयो ऐं संदसि साथियुनि पारां सिंधियन नेशनल कांग्रेस जे प्लेटफार्म तां हैदराबाद में कामयाब सिंध मार्च कयो हो, जंहिंखां पोइ रियासती इदारनि पारां सिंधियन नेशनल कांग्रेस जी मरकज़ी क़यादत ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू करे छॾियो आहे। सिंध ऐं सिंधियुनि लाइ आवाज़ उथारण वारे मामले तां ताज जोए जे घर ते पिणु चढ़ाई कई वई। उनखां अॻु राति देर सां सिंधियन नेशनल कांग्रेस जी मरकज़ी क़यादत ख़िलाफ़ केस पिणु दाख़िल कया विया हुआ। मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोयो ऐं सिंध जे क़ौमी दानिश्वर ताज जोए जे घर ते चढ़ाई करे संदसि पुटनि रूपले जोए ऐं होशू जोए खे गिरफ़्तार कयो वियो। सिंधियन नेशनल कांग्रेस ऐं सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जी मरकज़ी क़यादत समेत 250 क़ौमी कारकुननि मथां दहशतगर्दी जी FIR दाख़िल कई वई हुई। इन समूरी सूरत हाल ते सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी अॻवाननि सारंग जोयो, मोहबाज़ाद लगारी ऐं सोहणी जोयो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंधियन नेशनल कांग्रेस पारां सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े, माहौलियाती तबाही खे रोकण ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ हैदराबाद में सिंध मार्च कयो वियो, जंहिंखां पोइ पाकिस्तानी रियासत पारां क्रैक डाउन करे सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए जे भाइरनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अॻवाननि चयो त असां कूड़नि केसनि खे अदालतनि में चैलेंज कंदासीं ऐं रियासत जो ॾाढ जबर वतन जी आज़ादी ऐं हक़नि जी जदोजहद तां हथु नथो खणाए सघे। असां पुरमन जदोजहद में यकीन रखूं था। ही केस ऐं गिरफ़्तारियूं असांखे कॾहिं बि झुकाए नथा सघनि। असांजा हौसला बुलंद आहिनि ऐं असांजी जदोजहद पंहिंजे वतन जी आज़ादी, पंहिंजनि वसीलनि, धरती ऐं दरिया जी मालिकी लाइ जारी आहे ऐं जारी रहंदी। अॻवाननि वधीक चयो त सिंध जे क़ौमी दानिश्वर ताज जोए ऐं सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए जे घर ते पुलिस ऐं एजेंसियुनि जी दहशतगर्दी चढ़ाई करे ताज जोए जे पुटनि ऐं सारंग जे भाइरनि रूपले ऐं होश मोहम्मद जोए जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था, जॾहिं त अॼु पिणु एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाननि वधीक चयो त ॻाल्हि ॿोल रखी जेका FIR कटी हुई आहे, इनखे असां आला अदालत में बि चैलेंज कंदासीं। जेको असां पंहिंजे वकील दोस्तनि सां मुशावरत कई आहे, उन सां गॾोगॾु असांजे जेके बि उहिदेदार आहिनि उन्हनि रेज़ोल्यूशन ऐं कंडोनेशन पास कया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजे वकीलनि सां बेल खे बि अप्रोच कंदासीं ऐं असां इहो मुतालबो था करियूं त सिविल सोसाइटी खां वेंदे सहाफ़ियुनि खे, अदीबनि खे, दानिशरनि खे, सियासी कारकुननि खे, जेके बि साञावंद उन्हनि खे, त हू पंहिंजे हक़नि करे असां कॾहिं बि इन जेको FIRनि या असांखे रियासी जबर ऐं ॾाढ जेको आहे उहो पोइ हिते हटाए नथो सघे। असां जेको आहे ॿियो मुतालबो इहो था करियूं इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खां, जेके बि इन्हनि पूरी जदोजहद में गिरफ़्तार कया विया आहिनि या उहे जेके मिसिंग कया विया आहिनि उन्हनि खे फौरी तौरु उन्हनि ते एक्शन खणे। ॿियो असां उन्हनि खां बि अपील था करियूं त असां हीअ जेका मौसमियाती तब्दीली असांजो एजेंडा हुई, इहा पूरी आलमी इशू आहे
जेका पाकिस्तानी रियासत के करोड़नि जी मालियत में हिते जेका मिलनि था, उते वणनि जी वाढी थिए थी, हिते गैस जेका आहे उन जी खार थिए थी, ज़हरीलियूं गैसूं, हिते हिननि धरती खे जेको टामो करे छॾियो आहे, हिते वण सुकनि पिया, हिते माण्हू मरनि पिया, हिते पीअण जो पाणी साफ़ न आहे, उन ते बि हू एक्शन खणनि। असां इहो ई मुतालबो रखूं था ऐं असांखे उमेद आहे सुभाणे जेका असांजी हड़ताल आहे उहा पीसफुल हूंदी ऐं असां इन खे सभिनि समूरनि एजेंडानि खे रखी करे असां जेको आहे पंहिंजी क़ौम खे मैसेज था ॾियूं, उहो असांजो साथ ॾिए ऐं असां सिंधियन नेशनल कांग्रेस जे पुरमन आहे ऐं पुरमन जदोजहद यकीन मौजूद जी सिंध साथियों, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कल्ह 18 मई ते सिंधियन नेशनल कांग्रेस पारां हैदराबाद स्टेट बैंक खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतजाजी मार्च कयो वियो ऐं असांजा जेके मुतालबा हुया उहे सॼी सिंध जे साम्हूं हुया त कारपोरेट फायरिंग जे नाले ते सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि फ़ौजियुनि खे ॾिनियूं थियूं वञनि ऐं उनखां अलावा जेके सिंधू दरिया ते 6 केनाल ठहिया पिया वञनि उन्हनि खे मुकमल तौर ते रद्द कयो वञे ऐं सिंध में जेके इंसानी हक़नि जी जेका भञकड़ी थिए पई, क़ौमी कारकुननि खे मुसलसल खंभियो पियो वञे, कूड़नि केसनि में उन्हनि खे जेको जेलनि में वाड़ियो पियो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ ऐं असां सम्झूं था त जेका असांजी कल्ह की मार्च हुई उहा पुरमन मार्च हुई ऐं सुठे नमूने सां असां हिन कामयाब मार्च खे कयोसीं। पर ही रियासत जेका आहे हमेशह बुखलाहट जो शिकार रही आहे ऐं असां ते जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केस लॻंदा रहिया आहिनि ऐं हाणे बि जेको आहे राति भरी जेका असां एहतजाजी मार्च करण खां पोइ जेका FIR आई त रियासत जेका बुखलाहट जो शिकार थी FIR दाख़िल कई आहे। असां हिन FIR खे जेको आहे चैलेंज बि कंदासीं ऐं असां उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। असां सम्झूं था त ही जेके FIRूं आहिनि या कूड़ा केस जेके दाख़िल कनि पिया असांखे झुकाए नथा सघनि ऐं असां उन खां कॾहिं बि ॾिना न आहियूं ऐं असां सॼी सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते सिंधियन नेशनल कांग्रेस जा जेके साथी आहिनि सॼी सिंध जे अंदरि उन्हनि खे असां एहतजाजी काल ॾियूं था त सुभाणे इन्हनि साॻियनि ई 4 जेके आहिनि मौज़ू आहिनि इन्हनि ते ऐं जेके कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि इन्हनि ते एहतजाज कया वञनि ऐं असांजो इहो ई मुतालबो पूरी सिंध जे जेके क़ौमी कारकुन आहिनि या वकील आहिनि, शागिर्द आहिनि ऐं सियासी समाजी अॻवान उन्हनि खे पिणु असां अपील था कयूं त हीउ जेको ज़ुल्म ऐं बरबरत आहे, ॾाढ आहे, उन ख़िलाफ़ आवाज़ु उथारियो वञे। जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजो आवाज़ु उथारियो ऐं सोशल मीडिया ते बि तमामु घणो साथियुनि जेको असांजो साथ ॾिनो आहे। असां उन्हनि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जेके असां सां गॾु बीठा आहिनि, जेके असांजे लाइ लिखनि पिया, त असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां उमेदु रखूं था त अॻियां बि असांजो उहो ईअं ई साथ ॾींदा। इंजीनियर प्रदीप कालाणी लिखियो, छा हालत कई अथनि साईं ताज जी, संदसि कपिड़ा लाथा अथनि ऐं बग़ैर कंहिं वारंट जे अधु राति जो राताहू हणी 2 शहज़ादनि पुटनि खे रियासत खंभे वेई आहे। साईं ताज मिठी थरपारकर में लेक्चरल खां प्रोफेसर ऐं सिंधी ॿोली अथॉरिटी जे सेक्रेटरी ताईं कंहिंखे चमाड़ त ठहियो पर दड़को बि कोन ॾिनो हूंदो। अहिड़ो अदीब शाइर उस्ताद दानिश्वर ऐं 24 कलाक फ़ख़्र GMC जे रंग में रंगियल जॾहिं ज़ालमनि संस बेरोज़गार सदोरनि पुटनि खे घर जा दरवाज़ा भञी संस घर जे औरतनि ऐं नुंहंनि खे धक हया धिका ॾिना थाॿा ॾेई ऐं उन्हनि जे अॻियां मारींदे कुटींदे मोबाइलनि में उछलींदी वेई ऐं वरी दहशतगर्दी जूं FIRूं, तॾहिं 75 सालनि जो ताज जोयो बेवसी लाचारी में ॾिसंदो ऐं सोचींदो रहियो त मुंहिंजे पुटु सारंगे नुंहुं सोणी जोयो ॿियनि सिंधियुनि जे पुटनि ऐं नौजवाननि सिंध ख़ातिर ख़ामोशी लालच ऐं ख़ौफ़ खे टोड़े सिंधियन नेशनल कांग्रेस जंहिंजे बुनियाद खे अञा 25 ॾींहं बि कोन गुज़रिया आहिनि सिंध ख़ातिर कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सॼे हैदराबाद में ॻाढ़नि झंडनि जी छांव में रियासत खे ललकारियो आहे। उन जी क़ीमत अदा करणी पवंदी। वाह साईं वाह। तॾहिं त एतिरी हिरासमेंट जे बावजूदु ताज चवे पियो त भले मुंहिंजा पुट खणी वञो ऐं मुंहिंजी इंसल्ट करियो, पर आउं सिंध जे मसइलनि तां 1 इंच बि पोइते कोन हटंदुसि। कांग्रेस जे हज़ारे औरतुनि सां गॾु रैली जे करे सरकार जे मच्छरजण मां साबित थो थिए त हीअ तनज़ीम 1 ॾींहुं आज़ादी जे मतवालनि
जे एतमाद वारी वॾे में वॾी जमायत थी उभरंदी। ताज जोयो ऐं संस ख़ानदान जा मिठी जे माण्हू ते थोरा आहिनि। जॾहिं असां सियासत जी सीन ऐं अदब जे अलिफ़ खां वाक़ुफ़ु कोन हुआसीं तॾहिं हिन शख़्स ताज जोयो सियासत, अदब, शाइरी ऐं स्टेज ड्रामनि सां रोशनास करायो। मिठी में सारंग ऐं सोणी जॾहिं मुंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदा हुआ तॾहिं उहा ख़बर कतई कोन हुई त हीअ कोई हिकु ॾींहुं सिंध जी आज़ादी जा वॾा अलम बरदार ऐं अॻवान थींदा। हिन सॼे ज़ुल्म ख़िलाफ़ु अदीबनि ऐं क़ौमी कारकुननि खे लिखणु एहतिजाज सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत करणु घुरिजे। हुसैन बख़्श थेबू लिखे थो, दिलि झोरींदड़ ॿिनि वाक़िअनि ते लिखण खां पहिरीं अव्हां खे सम्झणु घुरिजे त असीं बदतरीन फ़ाशिस्ट निज़ाम हेठि साह पिया खणूं। फ़ाशिज़म छा आहे? सादी सम्झ में ईंदड़ माना इंसानियत जूं समूरियूं मुहज़ब हदूं लताड़ींदड़ तानाशाही फ़ौजी राज, जिथे कानून बग़ल में पियल डंडे ऐं आइन लांग बूटनि खे साफ़ कंदड़ साफ़ हूंदो आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस तरफ़ां 18 मई ते पंजाब साम्राज ऐं ख़ाकिन जो सिंधू जे पाणी ते धाड़ो, सिंध जे ज़मीननि जी वलार ज़ोरी खंभे गुम करणु, माहौलियाती तबाही वग़ैरह ख़िलाफ़ पुरमन मुज़ाहिरो कयो वियो। उन में औरतुनि जो बि वॾो अंग हो, जिन मां किन वटि कच्छनि ते मासूम बचड़ा हुआ। मोहबा आज़ाद, सोणी जोयो, सारंग जोयो समेत सभिनी ते मुल्क ख़िलाफ़ बग़ावत ऐं दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो आहे। उन में जेके कालम लॻाया विया आहिनि 123 APP के मुल्की सलामती ख़िलाफ़ बग़ावत, 147 पाकिस्तान पेनल कोड पुरतशद्दुद अवामी हंगामो, 149 मुज़ाहिरे में शरीक थींदड़ सभिनी ते साॻे मक़सद हेठि ही कलम लागू थींदो। उन हिसाब सां पंहिंजे अमड़ सां गॾु 5-7 सालनि जूं मासूम ॿारड़ियूं ऐं कच्छनि ते खयल मासूम ॿार बि मुल्की सलामती ख़िलाफ़ शरीक जुर्म करार ॾिना विया आहिनि। दहशतगर्दी जो कलम 6 हिन जे सब सेक्शन 2 में A खां P ताईं ॾोहनि जी उपटार कयल आहे, जिन में अवाम खे दहशत ज़दा करणु, प्राइवेट ऐं पब्लिक मिल्कियतुनि खे नुक़सानु रसाइणु, पब्लिक ट्रांसपोर्ट खे साड़णु, सरकारी अमलदारनि खे धमकाइणु, पुलिस ख़िलाफ़ पुरतशद्दुद अमल करणु, कानून नाफ़िज़ कंदड़नि ख़िलाफ़ मज़ाहमत करणु वग़ैरह वग़ैरह। अव्हां अञा नाराज़ थींदा आहियो त डॉक्टर बरकत नूनारी ज़रदारी टोले ते लानतूं छो थो विझे। सिंधी अवाम खे ई सम्झी छॾणु घुरिजे त गुज़िरियल 55 सालनि खां PP जे हथनि ते पंजाब ऐं ख़ाकिन जे मुफ़ादनि ख़ातिर बंगालियुनि ऐं बलोचनि जो रत त लॻल हो, पर उन्हनि आइन जे नाले में बदतरीन वन यूनिट क़ाइमु करे सिंध बलोचिस्तान खे पंजाब जे पंजोड़नि में हमेशह लाइ फासायो आहे, जंहिंमां निजात हासिलु करणु ॿिन्ही क़ौमनि जो काइनाती हक़ आहे, हक़ आज़ादी। हाणे PP सिंध जो पाणी यानी ज़िंदगी ऐं सिंध जूं ज़मीनूं यानी रोज़गार रुॻो 2 नौकिरियुनि ख़ातिर पंजाब ऐं ख़ाकिन जे हवाले कयूं आहिनि। हीउ केस उन पस मंज़र में दाख़िल कयो वियो आहे। वकीलनि खे कोर्ट में जज साहिबनि खां ज़रूरु पुछणु घुरिजे त 2 सालनि जो ॿार खणी ईंदड़ औरतूं रियासत ख़िलाफ़ कीअं पुरतशद्दुद ऐं सोसाइटी में ख़ौफ़ पखेड़ण जो सबबु बणियूं हूंदियूं। साईं ताज जोयो पंहिंजे समूरे ख़ानदान समेत रियासी जबर जो शिकार थींदो रहियो आहे। हिकु तरफ़ पुरमन मुज़ाहिरे में शरीक थियण जे ॾोह में संस पुट सारंग जोयो ऐं उनजी घरवारी सोणी जोयो ते वरी बग़ावत, दहशतगर्दी इल्ज़ामनि हेठि केस दाख़िल थियो आहे। राति पुलिस जे वॾे अटाले समेत राति संस घर ते चढ़ाई करे दरवाज़ो भञी घर में मौजूदु संस 2 पुटनि रूपले ऐं होशू खे मारींदी कुटींदी ग़ैर क़ानूनी तौर खंभे खणी गुम करे छॾियो। लानत आहे हिन फ़ाशिस्ट रियासत ते, ज़रदारी टोले ते आख़िर हल छा आहे? अचो समूरा वहम विसविसा ख़ौफ़ ख़दशा लताड़े साईं GMC जे फ़िक्र वारी वाट वठूं। आज़ादी बस आज़ादी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में
आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार में अॼु असीं नाम्यारे दानिश्वर लेखक ऐं अदीब ताज जोयो जे घर ते थियल पुलिस ऐं रियासती इदारनि जी चढ़ाई वारे मामले ते मुख़्तलिफ़ लिखणियूं पेश करे रहिया आहियूं। इन समूरी सूरतहाल ते असगर आज़ाद लिखे थो, जमहूरियत जी चैंपियन पीपल्स पार्टी जी अॼोकी फतह इहा आहे त हैदराबाद में ताजोय जे घर ते हमिलो करे संस ॿिनि पुटनि खे गिरफ़्तार कयो वियो, औरतनि खे तज़रीर जो निशानो बणायो वियो, घर में भञडाह कई वई। इहो आहे पीपल्स पार्टीअ जी अंधी मंडी जमहूरियत जो बहितरीनु इंतकाम। उन ख़िलाफ़ कुझु लिखो त चवंदा आहिनि अवां क़ौम परस्त जमहूरियत दुश्मन आहियो। पीपल्स पार्टी जी 2008 खां अॼोके ॾींहं ताईं जी हुकुमरानी दौरान सिंध अंदरि थियल तबाही, सिंध जे हक़नि लाइ उथंदड़ आवाज़, लेडी हेल्थ वर्करनि, उस्तादनि, आबादगारनि समेत सिंध सां लाॻापियल जंहिं बि एहतजाज कयो आहे त उन जमहूरियत जी चैंपियन पार्टी माण्हुनि खे रस्तनि ते गेहलियो आहे। औरतनि खे गुतियुनि खां झले रस्तनि ते गेहले पुलिस मोबाइलनि में उछलाए थाणे ते बंदि कयो वियो आहे। केस दाख़िल कया विया आहिनि। नक़ाब पोश पुलिस ऐं कानून लागू कंदड़ अहलकार माण्हुनि जे घरनि में आधी रात जो ईअं घिड़ी पवंदा आहिनि जीअं फ़लस्तीन में इसराइली फ़ौज। हुननि खे इहो हक़ बि पीपल्स पार्टी जे सहकार सां ऐवान में मिलियो आहे। सकरंड खां बाखोड़े मोरी, उस्ताद हिदायत लोहार खां जान मोहम्मद महर ताईं हिननि जमहूरियत पसंदनि जे दौरे हुकूमत जा तोहफ़ा आहिनि। डॉलरनि में नौजवाननि खे खंभण त हिननि जी दिलि विंदराइण जी रांदि आहे। यादि रखो, सिंध कंहिंजी मौत ते मिठायूं नाहिनि विरहायूं सवाइ डिक्टेटर ज़िया जे मौत ते। ॿियो मौक़ियो अवां जे नाम निहाद मर्द हुर जो हूंदो, जेको सिंध जे माण्हुनि जो पुरअमन इंतकाम हूंदो। रसूल बख़्श थेबे लिखियो, हिननि 15 सालनि में क़ौम परस्तनि जूं गिरफ़्तारियूं, गुमशुदियूं ऐं क़त्ल जी ज़िम्मेवार ज़रदारी जी पीपी आहे, जेका एजेंसियुनि ऐं पुलिस मार्फत सिंध में ख़ौफ़ जो माहौल जोड़ियो वेठी हुई ऐं रियासती इदारनि खे इहो चई ब्लैकमेल कंदी रही आहे त जीअं सिंध ते अनसर जिनसी हली रही आहे, जंहिंजो ख़ौफ़ क़ौम परस्त ऐं जमहूरी पार्टियुनि कैनालनि ऐं ज़मीननि ख़िलाफ़ सुजागी तहरीक हलाए ख़तमु करे छॾियो आहे ऐं बबरलो धरणे खां पोइ पंहिंजे वञायल साह खे ॿीहर बहाल करण लाइ पुरअमन सियासी कारकुननि ते पुलिस ऐं वर्दी गर्दी मार्फत हैदराबाद में सिंधी अदबी संघ जे सेक्रेटरी ताजोय जे घर ते चढ़ाई करे उन जे ॿिनि पुटनि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। उन जो हिसाब पीपी खे ज़रूरी ॾियणो पवंदो। सिंधी अदबी संगत पारां पंहिंजे जारी कयल बयान में ताजोय जे घर ते छापे ऐं संस पुटनि जी गिरफ़्तारी जी मज़मत कई वई आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, ख़ालिदा मुनीर, शबीर सियाल, अयाज़ लतीफ़ दायो ऐं प्रेस तर्जमान मीर हसन मरी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंधी अदबी संघ जे अॻूणे सेक्रेटरी मोहतरम ताज जोए जे घर ते राति देर सां रियासती इदारनि पारां चढ़ाई करण ऐं संस ॿिनि पुटनि रूपले जोए ऐं होश मोहम्मद भट्टी खे खंभे गुम करण जी सख़्त मज़मत कई आहे। सिंधी अदबी संघ जे अॻुवाणनि वाज़े कयो त हीउ अमल मुकमल तौर ते इंसानी हक़नि ऐं सियासी आज़ादी ते हमिलो आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे सिंध मार्च खां पोइ NCS जे अॻुवाणनि सारंग जोए ऐं मोहब आज़ाद समेत कारकुननि ते दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल करण ऐं उनखां पोइ हीउ रियासती इंतकाम वाज़ह करे थो त रियासत सिंध जे सियासी कारकुननि ऐं क़ौमी आवाज़ खे दॿाइण लाइ ॾाढ जी हदनि खे पार करे रही आहे। अॻुवाणनि चयो त अहिड़ी रीति सियासी कारकुननि खे खंभे हिरासा करे ख़ौफ़ जी फ़िज़ा पैदा करणु रुॻो जमहूरी असूलनि जी लताड़ न पर मुस्तक़बिल जी सियासी तरक़ी लाइ पिणु इंतिहाई ख़तरनाक रुझान आहे। नौजवाननि खे सियासत मां धिकारे ॿाहिरि करण सां समाज में बेचैनी, बेगानी ऐं ग़ैर जमहूरी रवैया वधंदा।
सिंधी अदबी संगत सिंध मुतालबो करे थी त रूपले ऐं होश मोहम्मद खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। संदन वालिद ताजोए ऐं संदन कुटुंब सां पेश आयल गैर इंसानी सलूक ते माफ़ी वरिती वञे ऐं सियासी कारकुननि मथां दाख़िल कयल समूरा कूड़ा केस फौरी तौर ख़तमु कया वञनि। सिंध शागिर्द सभा जे अॻुवाणनि चयो आहे त सिंधियन नेशनल कांग्रेस तरफ़ां सिंध जे ज़मीननि ते फ़ौजी वालार ऐं दरिया ते पंजाब जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च कयो वियो। एहतिजाजी मार्च जे जुर्म में रियासत ऐं पुलिस तरफ़ां कांग्रेस जी क़यादत ते केस दाख़िल कयो वियो ऐं सीनियर कॉम्प्रेस अॻुवाण अदीब ऐं शाइर ताजोए जे घर ते 20 मोबाइलनि जिन में 200 खनि पुलिस एहलकार ऐं रियासी इदारनि जा माण्हू शामिल हुआ घरनि ते चढ़ाई करे ताज ऐं संस घर वारनि ते तशदुद कयो वियो। ॿियनि पुटनि होशू जोयो ऐं रूपले खे खंभे खणी विया। जंहिंखां अलावा हैदराबाद ऐं कराची अंदरि केतिरनि ई क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं कयूं वियूं। असां हिन रियासती जारियत ऐं जबर जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था ऐं सिंध जे अवाम खे इहो पैगाम ॾियूं था त रियासती जबर ऐं तशदुद ख़िलाफ़ पंहिंजो भरपूर आवाज़ उथारीनि। सिंध शागिर्द सभा जे अॻुवाणनि पारां वधीक चयो वियो त तशदुद ऐं जबर जो इस्तेमालु घणे अरसे खां रियासत हिकु वॾी रिथाबंदी सां कंदी थी अचे, जंहिंमें सिंध अंदरि हिकु तरफ़ सिंध जा समूरा वसीला रियासत लूटे रही आहे, सिंध जी ॿोली सक़ाफ़त तारीख़ ऐं तालीम खे मस्ख़ करण जूं साज़िशूं कंदी रही आहे त ॿिए पासे सियासत मथां ऐं पंहिंजे हक़नि लाइ एहतिजाज करण ते अण ऐलानियल पाबंदी लागू कई वई आहे। सिंध अंदरि हर संजीदा धुर खे तशदुद शहादतनि जेलनि ऐं FIR ज़रिए दॿाइण जी कोशिशि कंदी फ़क़्ति पंहिंजे मुफ़ादनि ऐं पसंदि वारी सियासत जेका बूट जी इजाज़त सां ऐं उन जे दिफ़ा लाइ कई वञे उनखे छॾे बाक़ी हर मज़लूम क़ौम जे अंदरि आज़ादी जे आवाज़ खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दॿाइण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध हिन पूरे ख़िते अंदरि इल्म ऐं मुहज़बपणे में पंहिंजो मट पाण आहे। सिंध जा माण्हू दुनिया जे ज़मीर खे जाॻाइण क़ौम खे पैगाम पहुचाइण ख़ातिर ज़िंदगी जूं आसाइशूं छॾे रोडनि ते जदोजहद कंदे निकिरी पवंदा आहिनि। उन जे मुहज़बपणे वारो पैगाम ॿॿरिड़ो धरणे दौरान समूरी दुनिया खे पहुतो हूंदो। ॿॿरिड़ो धरणे दौरान समूरी सिंध किरोध ऐं कावड़ में वरितल हुई। हर सिंधी जी ज़ुबान ते पंजाब तोसां जहिड़ो आहे जो नारो हो ऐं उन वक़्तु पंजाब जी शहरग यानी नेशनल हाईवे सिंधियुनि जे कंट्रोल में हो। जसकम आरिसर जे चेयरमैन असलम ख़ैरपुरी लिखियो, नालो छा थो? हिकु चयो रूपलो, ॿिए चयो होशू। अड़े उन्हनि खे त असांजे बाबनि अंग्रेज़नि मारे शहीद करे छॾियो हो, वरी अव्हां कीअं जीअरा थिया? हा, असां जोया आहियूं ऐं ताज जोयो जा पुट आहियूं, जेको साईं GMC जो फ़िक्री नज़रियाती पोइलॻ ऐं आरिसर साहिब जो हमसफ़र साथी ऐं सिंध जे अदब में अदीब शाइर दानिश्वर ऐं जसकम जे नज़रियाती शोबे जो सरबराह आहे। असां नए दौर जा नवां रूपला ऐं होशू आहियूं। बसि घणो न ॻाल्हायो, ॾिसो तव्हांजा कलोकी FIR में नाला बि कोन आहिनि, पर ॾिसो कीअं था उन केस में तव्हां जवाबदार थियो। भले रूपला या होशू थियो, पर हिन वक़्तु तव्हांजो वॾो ॾोह इहो आहे त तव्हां ताज जोयो जा पुटु आहियो। ऐं हा, पोइ वाक़ई ॿिन्ही खे उन FIR में बिना नाले हुअण जे दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत में पेश करे रिमांड वठी सेंट्रल जेल हैदराबाद मोकिलियो वियो। उते आरिसर साहिब जा उहे लफ़्ज़ केॾा साफ़ थिया त हिन रियासत जो कानून अंधो आहे, जिते वॾनि सिंगनि वारा डांद पंहिंजनि सिंगनि सां कोरेड़े वारे ॼार खे टोड़े निकिरी वेंदा आहिनि, पर कोरेड़ो उन ॼार में फासी वेंदो। पर हिते सभु कोरेड़नि वांगुरु रियासी जबर जो शिकार थींदा आहिनि। ख़ैरा जेका उन्हनि जी मर्ज़ी, असां पंहिंजी कुवत ऐं हिकमत अमली सां मुंहुं ॾींदासीं। अचो त ॾाढ ऐं जबर खे हिमत सां मुंहुं ॾियूं। शंकर सिंधी लिखे थो, सुबुह जॾहिं फेसबुक खोलियमि त ख़बर पई सिंध सां माउ जीअं प्यारु कंदड़ साईं ताजोए जे घर ते पुलिस गर्दी थी आहे ऐं रूपले ऐं होशू खे खंयो वियो आहे। बुख़ार जे करे चइनि ॾींहंनि खां खट भेड़ो हुअसि, पर सिंध जी ॻाल्हि ऐं पंहिंजे परिवार जहिड़े प्यारु ॾींदड़ ॿाहिरनि लाइ निकिरणो पियो।
मुख़्तलिफ़ थाणनि खां पोइ नेठि अची SSP ऑफिस हैदराबाद पहुतासूं, जितां ख़बर पई त होशू ऐं रूपलो कैंट थाणे ते आहिनि। अची निकितासूं कैंट थाणे ते ॾिसूं त रूपलो ऐं होशू FIR वारी फ़ोटू कापी ते समोसा पिया खाइनि। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।